हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो एक जंग के मौके ते आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमायो, तमाम सहाबा के कट्ठे करे जंग के लाए तैयारी करे जंग ते सफ़र शुरू फरमायो। वो वक्त हो फसल ज़मीन में तैयार बीठो हो, बाग मेवा झलियों बीठा हा मेवा भी पकल। साहबी चवे तो मुझी दिल में ख्याल आयो तो पूरी ज़िंदगी जदें खां बलूगत खां वठी होश संभालियो आ, एड़ो ज़मीन फसुल कोन ॾिनो आहे जेको हिन साल ॾिनो था। सो बेहतर आहे रेट भी रोज़ लगन था, सो भी मुझी ज़मीन जा मुझे बागन जा। साहबी चे तो बस इन मुखे माल धोखे में विधो, अल्लाह जे रसूल जे हुक्म ते अल्लाह अकबर आऊं जंग में शामिल न थी सघियुसि। सहाबा किराम के वठी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंबे जंग तबूक की तरफ रवाना थिया। माजी दिल में ख्याल आयो तो मूं वटि सवारी भी बेहतरीन आ, ही हलन आऊं पोयां पहुचंदो मान, भलक इएं भी मूंखां न थी सघियो। बस जीअं मूंखे इतला पातो त आका वापसि अची रहिया आहिनि, तीअं मुंहिंजे ग़म जी कैफ़ियत वधंदी वई, परेशानी जो आलम वधंदो वियो त आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे आऊं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। बस वो लम्हो आयो जे लम्हे खां आऊं कांपजां पियो, डिॼां पियो, ख़ौफ़ खावां पियो। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा समेत मदीने तैयबा में पहुता। अल्लाह अकबर आदत करीमा ना हुई, मस्जिद नबवी में सफ़र का वापस मोटी पहिरीं अल्लाह पाक जो शुक्र कंदा हा, बरक़ात नफ़िल शुक्राने जो अदा कंदा हा। शुक्राने जो नफ़िल पढ़ी ग़ुलामन सां मुलाक़ात करे बाद में तशरीफ़ वठी वेंदा हुया। अल्लाह अकबर मामूल मुताबिक मस्जिद नबवी शरीफ में अल्लाह पाक जो शुक्र करे तशरीफ़ फरमा थिया। हज़रत काब फरमाए तो मूसां गॾु ॿिया बि हुया 80 ॼणा, उहे भी न वया हुया जंग ते। अल्लाह अकबर, पर सहाबी चवे तो उही कामिल मोमिन न हुया, मुनाफ़िक हुया, हीला ऐं बहाना करण वारा हा। अंदाज़ो लगाइजो त मुनाफ़िक शरीयत कंहिंखे चयो आहे, पंहिंजो पाण खे आईने में ॾिसूं केतिरा खाती आहियूं। अल्लाह अकबर, सहाबी चवे तो जेॾीमहिल आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ फरमा थिया, उहे 80 ॼणा मामूल मुताबिक हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात जे लाइ रवाना थिया। मूंखे ग़म जी हालत में ॾिसी मूंखे चवण लॻा, ए काब तूं छो ग़म करीं तो, छो परेशान आहे, को न को हीलो, को न का मजबूरी पेश कजां, ईमान कॾहिं बि कूड़ हणण न ॾींदो आहे। अल्लाह अकबर, सहाबी चए तो आउं सिफ़ में बीठुसि, सभु माण्हू पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो, मुंहिंजे आका सां कूड़ हणनि पिया। हज़रत काब फरमाए तो जॾहिं आउं मिलियुसि, हथु ॾिनुमि, हथु मुंहिंजे हथ खे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ोर ॾिनो। हुज़ूर खे मालूम हो त ही मोमिन आहे, ज़ोर ॾिनो, मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखां पुछा कई, अर्ज़ु कयुमि त महबूबा अब्बो अम्मा अव्हां जे मथां क़ुर्बान कयां, मुंहिंजे अॻियां कोई बि हीलो, कोई बि बहानो कोन्हे सिवाय सच जे। सच ही आहे त मूंखे मुंहिंजे माल धोखे में विधो, सच ही आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम उन ते नाराज़ थिया। नाराज़गी इन हद ते पहुती जो तमाम सहाबा के मदीने तैयबा में समूरन सहाबा के मना फरमायूं त काब सां कोई भी न ॻाल्हाए। सहाबा उन्हनि सां ॻाल्हाइण छॾे ॾिनो। अल्लाह अकबर, पाण खे तनहा मदीने तैयबा में दोस्तनि जे बावजूद, रिश्तेदारनि जे बावजूद महसूस कयां पियो। अल्लाह अकबर, हज़रत काब जे इम्तिहान जो वक़्तु शुरू थी वियो। हज़रत काब जे सच्चाईअ जो इम्तिहान शुरू थी वियो। ईअं ई हर माण्हू जे सच्चाईअ जो इम्तिहान दीन में थींदो रहंदो आहे। अल्लाह अकबर, हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु सां समूरन बाइकाट कयो। उहे मुनाफ़िक, हज़रत काब जी सच्चाई जो अल्लाह इम्तिहान कीअं पियो वरिते। उहे मुनाफ़िक अचनि पिया, काब खे चवनि पिया, ॾिस तोखे चयोसीं त तूं को न को हीलो पेश कर त ही ॾुखिया ॾींहं न ॾिसी हा, तोखे कीअं चयो तूं सच ॻाल्हायो। मुनाफ़िक पंहिंजे निफ़ाक़ वारियूं ॻाल्हियूं कनि पिया। इहो हज़रत काब जे ईमान जो सच्चाई जो इम्तिहान हो। हज़रत काब सब्र करे पियो, उन्हनि खे दरगुज़र करे पियो, उन्हनि जे ताननि ऐं तुनकनि ते सब्र करे पियो।
अल्लाह अकबर। अल्लाह जी ज़ात बबरकात के राज़ी करण जे लाइ, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम के राज़ी करण जे लाइ ॾींहुं राति वो गिरियो ज़ारी, हत्ता कि हज़रत काब फ़रमाए तो मुंहिंजे हालत ईमान इहा थी वई। फ़रमाइनि पिया बस मूंखे ग़म इहो हो, अगर इन हालत में आउं फ़ौत थियुसि तो दुनिया भी वही आख़िरत भी वही, पर जे इन हालत में ज़ाहिरी तरह हुजूर विसाल फरमाया तॾहिं में मुंहिंजी दुनिया भी वही तो आख़िरत भी वही। बस ग़म इहो हो ऐं अल्लाह काब खे ऐसी ताईं मौत न ॾिजां जेसी ताईं मुंहिंजा आका मुंहिंजा महबूब मूंखां राज़ी न थियनि। आउं राज़ी करण जे लाइ हर हीलो हर हुरबो हलाईंदुसि। अल्लाह अकबर। हज़रत काब महबूबन के राज़ी करण जे लाइ हर हीलो हलाइणु शुरू कयो, हर हुरबो हलाइणु शुरू कयो, हर कोशिश करण शुरू कई, बल्कि आका करीम अलैहिस्सलाम राज़ी न पिया थियनि। अल्लाह अकबर। हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु के हुजूर अलैहिस्सलाम जी नाराज़गी 40 ॾींहंनि ते पहुती। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक सहाबी एक कासिद मोकिलियो त काब जो दरवाज़ो खड़का, उन दरवाज़े ते इहो पैगाम पहुचा कंहिंखे, काब जी घरवारी खे, त तू इन काब खे इतां छॾे ऐं वापसि हली वञ के ॿी जगह ते, तू भी काब के छॾे ॾे। अल्लाह अकबर। घरवारी बजाए हीलो करण जे त महबूबा मुंहिंजो मुड़ुसु आहे, कोई भी नसां नथो ॻाल्हाए, केरु इन जी ख़िदमत कंदो, समूरा लटा कपिड़ा ॿधी उहा भी रवानी थी वई। अल्लाह अकबर। हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़ौफ़ जो छा आलम हूंदो, इश्क़ ऐं मोहब्बत जो छा आलम हूंदो। अञा पंहिंजो वाक़ियो ॿुधाईंदे ॿुधाईंदे फ़रमाइनि था मुंहिंजे ऐं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी नाराज़गी जो एतिरो वाक़ियो मशहूर थी वियो। बादशाहनि ख़त लिखिया त काब ख़बर पई आहे त तुंहिंजो बादशाह उहे त काफ़िर हुया, उन्हनि खे कहिड़ी ख़बर मुस्तफ़ा जे शान जी। ऐं काब ख़बर पई आहे तुंहिंजो बादशाह तोखां नाराज़ थी वियो आहे, बल्कि तुंहिंजे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि, आ तूं असांजे मुल्क में, तोखे असां पंहिंजे मुल्क जो फ़लां शहर जो गवर्नर कंदासीं। अगर तुंहिंजो बादशाह तोखां नाराज़ आहे त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह। ही उहदनि जा इम्तिहान शुरू थी विया, काब जी सचाई जा, ऐं ही इम्तिहान तव्हां असांजे लाइ बहितरीन दर्स आहे। हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था जॾहिं बादशाह जा ख़त पहुचंदा हा, कुर्बान ए काब तुंहिंजी सचाई जे मथां, कुर्बान तुंहिंजी मोहब्बत रसूल जे मथां, सचाई जा सबूत उन बादशाह जे ख़तनि खे खणी ज़ारो क़तार रोई पंहिंजे परवरदिगार जो हुज़ूर में अर्ज़ कंदो हुउसि त ऐ रब्बा, आख़िर काब जो ईमान इन मक़ाम ते पहुतो आहे जो काफ़र भी मुंहिंजे वजूद में उम्मीद करण लॻा आहिनि। या अल्लाह तूं गवाह थी वञ तोखे मुस्तफ़ा तुंहिंजे महबूब के राज़ी करण जे मलाए ही काब समूरा उहदा बर्बाद कंदो, ही पंहिंजी जान ख़त्म करे छॾींदो, बल्कि मुस्तफ़ा के राज़ी हर सूरत में कंदो, ऐसी ते मौत न ॾिजां। हज़रत काब बादशाह जा ख़त फाड़े नाश करे छॾिया। अल्लाह अकबर। हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु के 50 ॾींहं मुसलसिल गुज़री विया। अल्लाह पाक जो हुजूर में हज़रत काब जी इस्तकामत एतरी मक़बूल बणिजी वई जो संदसि जे शान में क़ुरान मजीद में आयत नाज़िल फरमाई। इन मां मालूम थियो मुसलमानो सहाबा जो अक़ीदो ही हो, अगर हुजूर राज़ी अल्लाह राज़ी, हुजूर नाराज़ तो खुदा भी नाराज़। इहो अक़ीदे ईमान आहे। अल्लाह अकबर। हुजूर जी परवाह करण जे बग़ैर ईअं ई अल्लाह सां राब्तो जोड़ण सिर्फ़ जिहालत आहे। आका करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत के मन में समाइणो पवंदो। हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सचाई अल्लाह पाक के हुजूर में क़बूल पई। हज़रत काब रज़ी अल्लाह ताला अन्हु के कासिद आयो। अल्लाह अकबर। हज़रत काब चवे थो तो जॾहिं कासिद अचे मूंखे बिशारत ॾिनी त ए काब तुंहिंजी सचाई जे मुतालिक़ क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे। उन वक़्तु ख़ुशी जो इहो आलम हो जो मुंहिंजे जिस्म ते पयल जेको कुर्तो हो, ख़ुशीअ में उहो कुर्तो उन जे हवाले कयुमि जो बिशारत मिली अल्लाह भी तोखां राज़ी थियो आहे, रसूल भी तोखां राज़ी थियो आहे। अगर ईमान आहे त इन खां वधीक काइनात में का नेमत उज़्मा नाहे जो अल्लाह भी तोखां राज़ी थिए, रसूल भी तोखां राज़ी थिए। तू नमाज सिराते मुस्तक़ीम वारी राह ते अची ऐं तुंहिंजे मथां इम्तिहान शुरू थी वञनि, औलाद जी सूरत में, माल जी सूरत में, जो दुनिया वारा तोखे दोस्त ताना ॾियण अचनि त यार तू निमाज़ी ही, तुंहिंजे मथां दुख, तुंहिंजे मथां तकलीफ़ूं, तू ही बेरोज़गार, तू ही बेघर, तुंहिंजी ही औलाद मरे थी। अहिड़े ई तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां दुनिया वारनि जे ज़रिए अल्लाह हज़रत काब खे आज़मायो, अहिड़े ई तरीक़े सां तुंहिंजी मुंहिंजी भी परख कई वेंदी आहे। कलमे पढ़ण खां
बाद में ज़ाल जी सूरत में, औलाद जी सूरत में, माल जी सूरत में, इन समूरनि मामलनि में अल्लाह जी इबादत मुस्तफ़ा जी शरीयत जे मथां तो असां जेकॾहिं इस्तक़ामत करे ॾेखारी त यकीन ॼाण जा दुनिया भी तुंहिंजे क़दमनि में, आख़िरत में भी तूं आला मक़ाम ते फ़ाइज़ हो। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।